यानी बुनियाद छा ते ठाही वई बुनियाद ठाही वई त गवर्नेंस ठीक न ठीक हाणे मिसाल को सिगरेट पीअंदो आहे हाणे से खंगी खंगी खंगे खंगे सभिनी चयो बाबा ही त तूं खंघि आहे सिगरेट जे करे आहे त छा इलाज छा आहे त सिगरेट छॾायो या हुनजो गलो कटे छॾियो न हिन जो टॉन्सिल्स कढी छॾियो पोइ हिनखे हैवी एंटीबायोटिक ॾियो या गलो कटे छॾियोसि अड़े पोइ सिगरेट छॾाए छॾियो न अगर सिगरेट के करे खंघ थे पई मानू खंगी खंगी साणो थी वियो सिगरेट छॾायो न सिगरेट में हाँ हिते अगर मसलो बैड गवर्नेंस जो आहे त गवर्नेंस सुधारियो न ही गवर्नेंस सुधारण जो कहिड़ो तरीक़ो आहे मूंखे तव्हां सम्झायो डिघे माज़ी में नथा वञूं 88 खां ई वठूं था जेके हुकूमतूं सिंध में ठहियूं छा ही हिकिड़ी हद खे छॾे करे वो भी छॾे मिसाल 88 में एक क्लियर मैंडेट हो पीपल्स पार्टी के क्लियर मैंडेट हो ना मतलब को उनमें को फॉर्म 47 न हो कुछ न हो जॾहिं बीबी पहिरीं इलेक्शन में थी तो तव्हां छा कयो त तव्हां MQM जे नाले उन महिल हू लंडन वारी हुई उनखे सिंध में मॉन्स्टर करे ठाहे छॾियो जेको न सरकार हलण ॾे पई न सूबो हलण ॾे पई रोज़ कर्फ्यू रोज़ माण्हू लसानी बुनियादनि ते त उहो केर पे मैनेज थे केर जो ठप कयो वियो बिजनेस आइडिया मतलब पोइ मुशर्रफ साहब जे ज़माने में सॼी MQM खे तव्हां ॾेई छॾियो पोइ तव्हां मुशर्रफ साहब छो हुन खां अॻु अचूं था हलो 88 खां पहिरीं साईं गौस अली शाह साहब खे तव्हां 85 जी उन में ठाहियो त सखत इहे सभु छा कंहिंखे ख़बर न आहे त सिंध में इहा तर्ज़ सियासत छो हलणु ॾिनी वई छो जाम सदे के लिए हिकिड़ो माण्हू हो उनखे चऊं त तव्हां चीफ मिनिस्टर तव्हांखे करे था ॾियूं अलीमोहम्मद मेहर मरूम जेको आहे सिंगल पर्सन तव्हांजो न बसि असांजो आहे त असीं हिनखे चीफ मिनिस्टर था कयूं वींदे अरबाब गुलाम रहीम ताईं सिंगल पर्सन हलो 2 MP हूंदा सां गॾु तव्हां इहो सभु थियणु ॾियो था न फॉर्म 47 छा सिंध में अप्लाई न थींदा आहिनि छा तव्हां जॾहिं अहिड़ी तर्ज़ हुकुमरानी या तर्ज़ सियासत जॾहिं तव्हां कॉम्प्रोमाइज़्ड तरीक़े सां हुकूमती सेटअप ठाहींदव त पोइ MPAs MNAs वज़ीरनि खे ख़ुशि रखण लाइ पोइ तव्हां करप्शन जा दरवाज़ा बि खोलींदो पोइ तव्हां हीउ बि खोलींदो तव्हां हू बि खोलींदो ऐं अखियूं बंदि रखंदो त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां इहो थियणु ॾियो था तो पोइ इहो छो था असांखे ॿुधायो त असां गवर्नेंस ख़राबु हुजण जे करे सूबो चवणी पिया सिगरेट छॾायो न गलो छो था कटियो ज़ाहिर आहे हिन में वॾियूं रिक्वायरमेंट्स आहिनि वॾा कानूनी मसइला आहिनि पर अगरि पैरेलल थी ॾिसिजे त ही शोर पंहिंजी जाइ ते हले थो पियो बट कंक्रीट अगरि ॾिठो वञे त न नवाज़ लीग थी ओन करे न पीपल्स पार्टी थी ओन करे न ही PTI अगरि ऑफिशियली ज़ाहिर ख़ान साहब अगरि जेसिताईं न चवे तेसिताईं त PTI जो बि चवण को फ़ाइदेमंद आहे त उहो बि का ख़बर न आहे उहा मूमेंट जॾहिं हाणे ख़ान साहब सां मुलाक़ात थिए या का अहिड़ी शइ थिए त पोइ काथे ख़बर पए पर हाणे त 2 क़िस्म जूं ॻाल्हियूं हिकिड़ो त तजवीज़ इहा हलाई थी वञे त भई 28वीं तरमीम ख़ान साहब जे अॻियां रखी थी वञे ऐं ख़ान साहब खे चयो वञे थो पियो त भई हाणे तव्हां अगरि हिन सां असां ते ताउन करणु चाहियो था त पोइ मूवमेंट टुवर्ड्स अस्पताल पोइ मूवमेंट टुवर्ड्स घर बनी ॻाल्हि आहे पोइ उन में अंदरि कुझु माण्हू इहो बि तजवीज़ ॾियनि था त पोइ हुननि सां किथे न किथे साल सवा साल जो हिकिड़ो डिस्कशन तइ कई वञे इलेक्शन जे हवाले सां सर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि हीउ सॼो मेलो रचायो वियो आहे सूबनि जो ऐं सॼो निज़ाम फेल थी वियो आहे त जीअं ख़ान सां को डील करणी आहे ऐं माण्हुनि जो ध्यानु हिन पासे करिणो आहे ठीकु आहे ख़ान सां तव्हां छा डील कयो था हुनखे केतिरी कंसेशन ॾियो था हू तव्हांखे तव्हांजे सिस्टम खे हाइब्रिड सिस्टम खे केतिरी लेजिटिमेसी या ऑक्सीजन ॾिए थो इक़्तिदारी क़िस्म जा इक़्तिदारी पावर इक्वेशन्स ठीकु त पोइ उन ते वरी सभु बहस शुरू थी वेंदा त अगरि ख़ान खे को बेतुकी क़िस्म जी डील ख़ान एक्सेप्ट करे वठे थो त उहो सभु सवाल कंदा त भई तो 3 साल छाजे लाइ भोॻियो वेरी ट्रू लेकिन अगरि को डिसेंट जेके चए न हिकिड़े मतिलबु फज़ीलत भरी अगरि डील इमरान एक्सेप्ट करे ऐं हॉस्पिटल हलियो वञे थो इलाजु कराए वठे थो ऐं पंहिंजी सियासत बि कंटिन्यू करे थो ऐं साल 1.5 खां पोइ इलेक्शन थिए थी जंहिंमें सूबनि उबनि वारी पख न हुजे ठीकु आहे हीअ त सुठी ॻाल्हि आहे मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी अचे सियासी इस्तेकाम अचे अॼु 2 वज़ीर साहिबान अपोज़िशन जे चैम्बर में विया हुआ चौधरी तारिक फज़ल चौधरी ऐं हिकिड़ो ॿियो बि ऐं चऊं त सरकार ॻाल्हाइण लाइ तयारु दैट्स वेरी गुड सुठी ॻाल्हि आहे ऐं
मतिलबु माण्हू त इहो एक्सपेक्ट कनि था त ख़ान इहो चाहे थो त हुनखे अदालत मां रिलीफ मिले त जीअं डील जो तासुर न वञे। पर त अदालतनि जी मर्ज़ी आहे, लेकिन बहरहाल इहो हुनजी ख़्वाहिश आहे। ज़ाहिर आहे कि सरकारी वकील ज़ोर न भरींदो, जज साहिबान त ज़ाहिर आहे ॿिन्ही जा आर्ग्यूमेंट ॿुधंदा। अगरि सरकारी वकील माठ करे बीह रहंदो आहे, चवंदो सर ठीकु था चवनि ही ख़ान जा वकील, त रिलीफ मिली वेंदो आहे। त हिकिड़ी पीसफुल हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी लाइ अगरि ईअं थिए थो त हिन में को एतिरो हर्ज बि कोन्हे। लेकिन ही मतिलबु हिन ॻाल्हि खे हिन ॻाल्हि सां न जो, छाकाणि त आउं वरी उहा ॻाल्हि वरजाईंदुसि, अगरि ख़ान बि चए थो हा सूबनि जे हक़ में आहियां त भले भले ख़ान हुजे सूबनि जे हक़ में, केरु बि हुजे। उहो असांजा जेके बुज़ुर्ग ऐं तमामु सही माण्हू, हिकिड़े माण्हू मूंखे उन मूं चयो न त अगरि असांजी को जेके गुज़ारे विया आहिनि आलम अरवा मां बि असांखे चवनि त सूबे ते वञे, तॾहिं बि असांजा माण्हू जेके वॾी हस्तियूं सियासी गुज़रियूं आहिनि, सियासी हस्तियूं, उन्हनि जी बि न ॿुधंदा। त मूंखे कंहिं दोस्त चयो त यार तूं हुननि जी ॻाल्हि पियो करी सियासी, हिते सूरत हाल आहे कंहिंजो पीउ बि हुनखे चवंदो पुट खे त तूं मञी वञ, त माण्हू पंहिंजे पीउ जी ॻाल्हि न ॿुधंदा। दिस इज़ नॉट ए जोक। ही उर्दू मीडिया वारनि बसि फ़ैसिला हो गया। अरे भाई सो मेनी थिंग्स दुनिया में फ़ैसिला थींदा आहिनि। उहो मिसाल ॾिनो मुस्तफ़ा कमाल साहब खे जॾहिं एंकर पर्सन हिकिड़ो इंटरव्यू कयो, मिसाल ॾिनो त चई त हिन हार्ट सिस्टम सभु कुझु करे वियो आहे सिवाइ नहरों वाला मसला, और वो सिंध से कनेक्टेड था, नहरों वाला मसला। त चई हे कीअं पोइ मुमकिन आहे त तव्हां अगरि जे सिंध में अगरि आहे त नथा मञूं, न करणु ॾींदासीं, त पोइ तव्हां कीअं चई त सूबे जी तरफ़। त मुस्तफ़ा कमाल साहब उते चवनि था पिया जिनको बनाना है, जीअं तव्हां बि चयो त जिनको बनाना है वो बना लेंगे। सर देखिए मैं किसी को डेयर नहीं कर रहा हूँ, मैं किसी को चैलेंज थ्रो नहीं कर रहा हूँ, ना सिंध के आदमी चैलेंज थ्रो कर रहे हैं। अब अपने कसम परसी में बड़ी मुश्किल हालात में सिंध के आदमी जी रहे हैं, पानी भी कम है, मामलात भी बहुत सारे गवर्नेंस के हैं, लॉ एंड ऑर्डर है, सब कुछ है, जी रहे हैं। क्या बच्चे अगवा हो जाते हैं सिंध के, उनकी माओ को जो है वो टेररिस्ट डिक्लेयर किया जाता है, तो बर्दाश्त करता है ना सिंध का आदमी? क्या नहीं बर्दाश्त करता? क्या नहीं बर्दाश्त कर रहा सिंध का आदमी? चाहे कराची से कश्मीर तक, कराची के जिना हॉस्पिटल में आप चले जाएं, कराची के सिविल हॉस्पिटल में, क्या नहीं सिंध का आदमी कराची से कश्मीर तक बर्दाश्त कर रहा? वो घर से निकलता है रोड ही बता देते हैं उसको, रोड बताते हैं, हर चीज, फिर करप्शन, फिर सब, हर चीज बर्दाश्त कर रहा है ना सिंध का आदमी। तो बस ना, अब पानी और सिंध की वहदत पे भी हाथ डालना है, तो फिर ये बर्दाश्त होने वाली बातें नहीं है ना सर। अच्छा, अगरि जे फिरी गिरी अची ॻाल्हि अची वरी साॻी बीहारे वञी त बाबा कराची ऐं पोइ मेट्रोपॉलिटन सिटीज़ असांखे ॾिना वञनि, ऐं को अहिड़ो वरी फॉर्मूलो कढी अचण जी कोशिशि कई। सर ॾिसो, कन खे तव्हां हितां झलियो, कन खे हुतां झलियो। तव्हां कराची खे चओ था असीं फेडरली एडमिनिस्ट्रेटिव एरिया बणाए छॾींदासीं, त सिंध त टुटी पियो न। तव्हां कुझु बि नालो वठो, पोइ चओ अच्छा सिंध का नाम नहीं हटा रहे, सिंध 1 सिंध 2 पंजाब 1 पंजाब 2 नहीं जी, ये तारीख़ी नाम है। छा बादशाहनि वारी ॻाल्हियूं था कनि, लॉलीपॉप था ॾियनि, ॿार आहियूं यार, वॉट आर दिस टॉकिंग अबाउट? सिंध 1 सिंध 2 थी वियो, तंहिंजे करे सिंध का नाम तो रह गया। माना असांजो को नॉस्टैल्जिया आहे नाले सां। वो हिकिड़े ज़माने में छा चऊं, सिविलियन प्राइम मिनिस्टर चयो त कालाबाग का नाम मसला है ना, आओ उसका नाम इंडस डैम रख देते हैं। तो इंडस डैम जेको आहे, अगरि उनजो नालो सिंधू ते रखी छॾिबो, तंहिंजे करे कालाबाग डैम जेको हुनजी नाकारी असरात सिंध ते पवणा आहिनि, उहे सिंध जा माण्हू चवंदा अच्छा कोई न, नालो सुठो थी वियो। सो हीअ सभु ॻाल्हियूं हाणे आहे नज़र कराची में, ऐं सम्झां थो, सभु सम्झूं था। ज़ाहिर आहे हितां तव्हांजो मुल्क जो मुंहिंजे ख़्याल में 57-60% रेवेन्यू जनरेट थिए थो। अगरि हीअ फेडरल में हलियो वञे त क्या बात हो जाए फिर, पोइ त NFC जी ज़रूरत न आहे न। हा न, पोइ सिंध जो NFC जो शेयर बचंदो छा? न, सिंध जो छा बचंदो, मतिलबु ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां जहिड़े लाइ ॿकरी न कोहो, ही हिकिड़ी ख़तरनाक बाहि सां रांदि खेॾण वारी ॻाल्हि आहे।